नाज़रीन, काछे में बरसातुनि खां पोइ ॻोठनि जा शहरनि सां ज़मीनी राब्ता बहाल न थी सघिया आहिनि। मुतासिरनि जी कंहिं सार न लधी आहे। मुतासिरनि धरती टीवी टंडे रहीम ख़ान जे रिपोर्टर अल्ताफ़ जमाली सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। साईं, 1.5 महीने खां वठी बरसात मुसलसल हले पई, रस्ता रोड बंदि थियल आहिनि। असां जूं कचियूं जॻहियूं, कचा कोट तक़रीबन सभु किरी जेको सो तबाह थी चुका आहिनि। किथां बसां खां रस्तो बि कोन्हे को। उन खां वरी मसइलो इहो आहे त रस्ता चारी पासा बंदि थिया आहिनि। खाद खुराक जी का बि शइ असां वटि महिल मुहैया नथी थी सघे। जेकर का कुझु अचे थी त ॾाढी महांगी पई खपे। असां ग़रीब माण्हू मिसकिन ॾाढा परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। का बि कंहिं बि इदारे जे तरफ़ां का बि इमदाद या का अहिड़ी का सरकारी का बि जेका इमदाद असां ताईं कान पहुती। बरसाति खां पोइ जेको सो हिते का बि फैसिलिटी कोन्हे। हीअ भितूं जेके कचियूं ग़रीबान जूं पकियूं भितियूं इहे बि किरी पियूं। उन खां पोइ शहर में खाइण पीअण जी त का शइ मिले ई कोन थी ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां बि अञा कंहिं बि सार संभाल न लथी आहे। उन खां पोइ जेको सो रस्ता मुकमल जेको झांगार बाज़ार रस्तो आख़िरी असां काछे जो हूंदी आहे उहो रस्तो बि जेको सो बंदि लॻो पियो आहे। घर रही पिया आहिनि, केर बि कोन आयो सार संभाल। न तंबू मिलियो, न राशन मिलियो, न ई का शइ मिले थी पई। हीअं ॾुखिया लॻिया पिया माना बुॾिजी विया आहियूं। कटियल रस्ता कटिजी विया आहिनि। इन जे लाइ असां हुकूमत खे अपील कयूं था कुझु ॾियो वञे या रस्ता ठाहे वञे या कुझु कयो वञे। ऐं सूरत हाल हींअर ख़राबु लॻी पई आहे ॾाढी। वॾी तकलीफ़ आहे। गवर्नमेंट जे तरफ़ां बि कुझु न आहे, न को हेलीकॉप्टर जांच ते आयो आहे, न का असांखे कंहिं मालिकी कई आहे। ग़रीब आहियूं, मिसकिन, खाइण लाइ का शइ कान्हे। मज़दूर आहियूं, खूह तब किरियो पियो ॾांहुं, घर पाणी में ख़तरनि में बीठा आहिनि, कोट किरी पिया आहिनि। का शइ असां वटि कान्हे, उहो कोन्हे जो सुबुह खां शाम जो बचड़ा नंढड़ा आहिनि। मज़दूर आहियूं, का शइ कान्हे। सरकार खे ख़ुदा जे तरफ़ां जेको पहुची सघे असां सां मदद कयो।